वज़ीर कानून जो मुलाज़िम है जी मुक़र्ररी वज़ीर कानून करे थो इलेक्शन उहो पियो कराए रिटर्निंग ऑफिसर उहो आहे उहो रिटर्निंग ऑफिसर हुयो ऐं असांजे लाइ त ॾुखियाई कोन हुई बीहण जे लाइ छाकाणि त नॉमिनेशन पेपर सां गॾु कानून तहत इहो शर्त हुयो त घटि में घटि उहो वकील साहब 30 केसिस जा सचा नकुल आर्डर जा जमो कराए ऐं सचा नकुल वकालतनामा जा बि जमो कराए त हू कोर्टुनि में अपीयर थींदो रहंदो आहे केस बि हलाईंदो रहंदो आहे त असांजे लाइ त का ॾुखियाई कोन हुई पर ॾिठोसीं त उहे दोस्त वकील उन्हनि जा बि नॉमिनेशन पेपर मंज़ूर थी विया जिन ज़िंदगीअ में कोर्ट जो मुंहुं बि शायदि न ॾिठो हुजे त शफ़ाफ़ियत जी जेका शुरूआति थी हुई तॾहिं खां थी हुई त असां चयो त हीउ दोस्त त असां कोर्ट में करे ॾिठो ई कोन्हे हिन वटि केस किथां ईंदा हीअ आर्डर किथां आया हुया मतिलबु त उहा करे जंहिंमें ख़ुदि लॉ मिनिस्टर साहिबु पाण बि शामिल आहे जंहिंजो को त कोर्टुनि में असां पोयनि 5-10 सालनि में त किथे कोर्ट में हुनखे केस हलाईंदे कोन ॾिठो आहे ज़ाती तौर ते पर हुनजो नॉमिनेशन पेपर बि मंज़ूर थी वियो दुनिया में किथे बि मूं जांच कई सर्च कई दुनिया में किथे बि इहो कोन्हे को त को हाज़िर वक़्तु मिनिस्टर हुजे उहो एॾो वॾो कमु आहे 24 कलाक उन में वक़्तु घुरिजे थो तव्हांखे ऐं ख़ासि करे जेकॾहिं हीअ वज़ारत दाख़िला हुजे तव्हां वटि वज़ारत कानून हुजे उन माण्हूअ खे एॾो फ़िकिर हिन सीट जो छो थो थिए जंहिं वटि हेॾो वॾो गच कमु आहे करण जे लाइ उहो सॼो कमु छॾे पासे ते रखे हेॾां छो थो अचे त उन मां जीअं सवेर दोस्तनि ॻाल्हि खे पाण अंदाज़ो करे सघूं था त हीअ मथे जेको हींअर वहिंवार हले थो त हीअ सिंध बार काउंसिल ऐं पाकिस्तान बार काउंसिल्स जा जेके टूल्स आहिनि उहे जेके आहिनि सो हिननि जे वज़ारतुनि जे हेठां जेके पिलर्स आहिनि बुनियादी तौर ते हुनजो बुनियाद इहे आहिनि त हिते वेठा हूंदा त पोइ वज़ारतूं बि तहफ़ुज़ फराहम थींदियूं महफ़ूज़ हूंदियूं जेकॾहिं हीअ सीट कोन्हे का त सम्झो त वज़ारत हली वई त इन क़िस्म जे जहिड़े में जेकी पाण ग़रीबनि मिस्किननि जा ॿार आहियूं मीर बि हिकिड़े मूं वांगुरु मज़दूर जो औलाद आहे असीं बि मिडिल क्लास फैमिली सां तालुक़ु रखंदड़ उन मैदान में लथा आहियूं ऐं तमामु शानदार जहिड़ो करे बिना के लखनि ऐं किरोड़नि ख़र्च करण जे पाण हुननि जे घिड़ी विया आहियूं इहा ॾाढी ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे ऐं सिंध जो वकील इन तरफ़ सोचणु लॻो आहे ऐं उनजो नतीजा पाण ॾिसूं था पिया तव्हांखे यादि हूंदो त असांजी जॾहिं ॿाहिरियां टाउन वारो मामिलो थियो हुयो त सिंध जी तारीख़ में मुंहिंजी नज़र मां इन खां पहिरियां एॾे वॾे अंग में वकीलनि जो उभरी अचणु मूंखे नज़र कोन आयो आहे गॾु थोरा वकील असीं ज़रूरु जीअं सवेर अमीर ॻाल्हि कई त इन्हनि मामलनि में अॻु भराई कंदा रहिया आहियूं माज़ी में बि पर एॾो वॾो वकील जो अंग निकिरे जॾहिं ॿाहिरियां टाउन जो केस थियो 200-300-400 वकील जेल में वञनि माण्हुनि जी पंहिंजी मालिकी कनि ऐं उन खां पोइ इहो तसलसल जेको शुरू थियो आहे त रियासत जो मां सम्झां थो हिकिड़ो हथियार जेको रियासत इस्तेमालु थी करे उहो ॿुॾो ज़रूरु थियो आहे जेको अदालत खे पंहिंजे टूल तौरु ऐं इन केसिस खे पंहिंजे टूल तौरु जेका हीअ रियासत जेका इंसान दुश्मन जंहिंजो वहिंवार आहे जंहिंजो जमहूरियत जे ख़िलाफ़ु सॼो आहे सिस्टम उन में वकीलनि ज़रूरु वञी पंहिंजे माण्हुनि जा भरजला थियण वारी जेका रिवायत पई आहे ॾाढी ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे ऐं आउं पुरुमीद आहियां त घटि में घटि पोएं दफ़े जेको सिलसिलो असां शुरू कयोसीं सवेर ख़ुदा बख़्श ॻाल्हि कई त बदकिस्मती सां अकेलो न ईअं कोन्हे को मां सम्झां थो इहा ख़ुशकिस्मती हुई त अकेलो विढ़ंदो रहियुसि 5 साल लॻातार हिकिड़ी नई रिवायतूं जीअं मूं सवेर ॻाल्हि कई त कुझु चंद असां नयूं रिवायतूं विझूं था ऐं सोचींदे सम्झंदे उन ॻाल्हि ते अमल करियूं था इहो को इतफ़ाक़ी हादिसो कोन्हे को मिसाल तौरु असां हींअर मूंखे यादि आहे मुंहिंजी इलेक्शन कैंपेन में दोस्तनि चयो त दावत रखणी आहे जमखाना में को 400 माण्हुनि जी मानी करणी मूं चयो कोन कंदुसि चयो फलाणे बार मां फरमाइश आई आहे त असांजी दावत फलाणे वकील साहिबु फलाणे होटल ते कई आहे तव्हांखे हुते करणी आहे मूं चयो कतन कोन कंदुसि असां सॼो ॾींहुं हिन सिस्टम जे ख़िलाफ़ु पिया ॻाल्हायूं असां वटि को हिननि वांगुरु को हराम जो पैसो आहे कोन जेके ई वॾेरा बीठा आहिनि इलेक्शन में जिन वटि सॼी रियासती मशीनरी आहे पाण त ग़रीबनि मिस्किननि जो कमु खणी वञूं था असां सम्झूं था असीं पोइ त हुअं ई करियूं था पिया 12 महीना असांखे हिननि टैक्स जी टर्बो जी ज़रूरत कोन्हे का त जेकॾहिं जीअं मूंखे यादि आहे मीर बि पंहिंजी तकरीर में ॿ दफ़ा ज़िक्र कयो 2014 में मीर खे बीहारियोसीं इलेक्शन में सिंध बार काउंसिल जी वठी ऐं मीर ऐं असां वियासीं पलीजो साहिबु वटि त असां चयोसीं तव्हां असांजी मदद करण जो ऐलान करियो पलीजो साहिबु मीर खां 2-3 सुवाल कया त छाजे लाइ तूं चूंडजणु चाहीं थो छा वञी कंदे पोइ मीर हुनखे ॿुधायो त हीअ कमु आहे हेॾा मामला आहिनि हीअ कमु कबा आहे वॾा कम आहिनि हिननि जी ज़रूरत आहे पलीअ साहिबु चयुसि त ठीकु आहे ज़बरदस्त भला जेकॾहिं तूं न चूंडजी सघीं त पोइ इहे कम न थियणु घुरिजनि चई त न चूंडजांइ या न चूंडजांइ इहे कम थियणु घुरिजनि सो असांजा जेके असीं सम्झूं था पंहिंजो फ़र्ज़ु ऐं ज़िम्मेवारियूं उहे हूअं ई हलंदियूं रहंदियूं कंदा रहंदासीं पर हीअ असां सम्झूं था हीअ असांजा इदारा आहिनि हीअ बार काउंसिल हीअ पाकिस्तान बार काउंसिल हीअ सिंध बार काउंसिल्स इहे तव्हांजा असांजा इदारा आहिनि इन्हनि खे पंहिंजे माण्हुनि जो भरजलो हुजणु घुरिजे ऐं उहो तॾहिं थी सघंदो जॾहिं इहा रिवायत पवंदी जेके रिवायतूं असां विझणु शुरू कयूं आहिनि नए सिरे खां मुंहिंजी तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त उनजी मोट असांखे भरपूर मिले थी ख़ासि करे जेको सिंध जो नौजवान वकील आहे उहो हिननि ॻाल्हियुनि खे सम्झे थो या हिननि जे टूल्स जो शिकार बि कोन थो थिए जेके असां वटि थींदो आहे सियासत में हिकिड़ो प्रोपेगेंडा जो टूल हूंदो आहे सॼो ॾींहुं